सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजायो। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK Deanta Penchepan में सिंधियत जी पहचान। साथियों, शानदार सिंधियुनि जी शान अहिड़ी त आहे निराली कि गवर्नर ऑफ महाराष्ट्र माननीय भगत सिंह कोश्यारी जी जी उपस्थिति में राजभवन में आज़ादी जे अमृत महोत्सव ऐं वुमेन अचीवर्स अवॉर्ड जो आयोजन कयो वियो आहे, जिते सपना रामानी सरदाना जी, सिमरन आहूजा जी घणनि हस्तियुनि खे सम्मानित कयो वियो। समाज में सिंधियुनि जे कद ऐं उहिदे खे वधाईंदड़ हिन खबर के सिंधु दर्शन ताणी पहुंचायो आहे वुमेन ग्रेजुएट्स यूनियन जी अध्यक्षा श्रीमती गौरी छाबड़िया जी। लाडी लोहाणा सिंधी पंचायत ट्रस्ट राजकोट सैकड़न जी तादाद में आयल भक्तन श्रद्धालुन जी मौजूदगी में मनाए रही आहे सिंधी आध्यात्मिक गुरु स्वामी लीला शाह महाराज जी 142nd जयंती। भजन कीर्तन सां गॾु शाही शोभा यात्रा ऐं गॾ में बालकन जो सामूहिक जनेऊ यज्ञोपवीत संस्कार जो महान कार्य भी हिते कयो वियो आहे। हिन ख़बर के असां वटि मोकिलियो आहे राजकोट सां असांजे सिंधीअ जे शहदाई भरत मोटवानी जी। भारत छा दुनिया जे घणनि देशुनि जी सफलता ऐं समृद्धि में सिंधियुनि जो योगदान त अतुलनीय आहे, पर तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंगापुर सरकार द्वारा आयोजित थियल सिंगापुर सिंधी एसोसिएशन जी 100वीं वर्षगांठ जो प्रोग्राम, जिते 700 खां बि वधीक सिंधियुनि सां सजियल सिंगापुर देश जे प्राइम मिनिस्टर मिस्टर ली सिंधियुनि सां सजियल हिन महफ़िल जी अध्यक्षता कई ऐं सिंधियुनि जी तारीफ़ में घणई ॻाल्हियूं बि चयूं। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे सिंगापुर सां असांजे मीडिया एसोसिएट सिंधीअ जे शहदाई श्री वासुदेव ख्यालानी जी। तिन जो घणो घणो शुक्रिया।